माया किशोर स्वर्ण इसरानी आज लाड़ीवाड़ा सिंधी पंचायत महिला मंडल द्वारा येते मथुरा में पहली बार रक्तदान शिविर आयोजित किया वियो जंहिंमें 7 महिलाऊं ऐं 8 पुरुष भावर जेका आहिनि उन्हनि उत्साह सां गॾु रक्तदान कयो। बोल स्वामी लीलाशाह महाराज की जय। लालया झाटी जो झूले। हिनमें लाड़ीवाड़ा सिंधी पंचायत जा राष्ट्रीय सचिव श्री रामचंद खत्री उत्तर प्रदेश लाड़ीवाड़ा सिंधी पंचायत जा प्रदेश ऑडिटर श्री बसंत मंगलानी मथुरा लाड़ीवाड़ा सिंधी पंचायत जा अध्यक्ष श्री जीवतराम चंदानी सां गॾु सिंधी जनरल पंचायत जा अध्यक्ष श्री नारायणदास लखवानी सहित ॿिया बि तमाम पदाधिकारी एकत्रित थिया। सभिनि रक्तदाताउनि जो उत्साहवर्धन कयो ऐं सभिनि रक्तदाताउनि जो प्रोत्साहन ॾिनो कि अहिड़ा कार्यक्रम थींदा रहंदा घुरिजनि ऐं जेतिरी बि महिलाऊं आहिनि उनमें सभिनि जो सुठो योगदान रहियो ऐं पूरी महिला जेकी कमेटी आहे उनजे घणेई कार्यकर्ता ऐं पदाधिकारियुनि बि रक्तदान करे इनमें पुण्य जो लाभ कमायो। तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो ऐं अॼु रक्तदान तव्हां कयो आहे हिन बारे में ॿुधायो। मुझे नालो भूमिका केवलानी है। अॼु असां सिंधी महिला मंडल के द्वारा ही रक्तदान जो शिविर कैंप रखो हुयो। उनमें मूंखे भी अॼु पहिरियों दफ़ा रक्तदान करण जो मौक़ो मिलियो त मूंखे ॾाढी ख़ुशी थी है। अॼु लाड़ीवाड़ा सिंधी महिला मंडल द्वारा रक्तदान जो हिकिड़ो शिविर लगायो वियो आहे लाइफ केयर चैरिटेबल बैंक में। ऐं मथुरा शहर की तरफा भी ॾाढो माना ख़ुशि आहियां त असांजी महिला भी कंहिं भी तरीक़े सां हर कम में हिकु आहिनि ऐं अॻियां आहिनि। ऐं अखिल भारत सचिव रामचंद खत्री अखिल भारत जो हिननि खे धन्यवाद ॾियां थो त अहिड़ो सुहिणो कार्य कयो आहे हिननि। स्वामी लीलाशाह जी इहा ई प्रेरणा हूंदी हुई त भई जेको अॼु ब्लड डोनेशन आहे उहो करणु ॾाढो लाज़मी आहे, छोकी ब्लड डोनेशन करण सां कंहिंजी जान बची सघे थी, कंहिंखे रक्त जी ज़रूरत आहे त उनखे मिली सघे थो। त अखिल भारत जी तरफ़ां मां हिननि खे आभार प्रकट करे वाधायूं ॾियां थो ऐं उत्तर प्रदेश लाड़ीवाड़ा सिंधी पंचायत तरफ़ां बि हिनखे शुभकामना ॾियां थो त जेको हिन सुहिणो कार्यक्रम कयो आहे ऐं जेको हिन रक्तदान जो कार्यक्रम पहिरियों महिला मंडल मथुरा में कयो आहे उन लाइ धन्यवाद ऐं आभार। तव्हांजो नालो छा आहे ऐं तव्हां पंहिंजे अॼु जे जेको रक्तदान कयो बारे में ॿुधायो। जय झूलेलाल। मां तरुण लीलाराम लखवानी। अॼु स्वामी जी जी प्रेरणा खां ही सुनहरो अवसर मूंखे मिलियो आहे ब्लड दान करण जो। इलाही ख़ुशी जी ॻाल्हि आहे असांजो रक्त कंहिंखे कमु अचे, हीअ सौभाग्य जो विषय आहे। ऐं ॿियो सभिनि खां बि इहा आह्वान कंदुसि कि अहिड़ा मौक़ा छॾिजनि न ऐं ब्लड दान कंदो रहिजे। कोई डप जी ॻाल्हि कोन्हे, असांजो रक्त कंहिंजे कमु अचे इहा इलाही ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं पहिरीं बि हिकु दफ़ा पहिरीं रक्तदान करे चुकियो आहियां, कोई तकलीफ़ कोन थींदी आहे हिन में। ॿियो सभु स्वामी लीलाशाह पंहिंजी सभु भली कंदा, कोई तकलीफ़ जी ॻाल्हि कोन्हे। लाड़ीवाड़ा सिंधी महिला मंडल द्वारा अॼु रक्तदान शिविर आयोजित किया वियो आहे ऐं हिन रक्तदान शिविर की अगुवाई पिया करनि इहे प्रदेश अध्यक्ष श्रीमती मनीषा अंदानी जी। तव्हां ॿुधायो अॼु जे कार्यक्रम के संदर्भ में। असां ही कार्यक्रम असांजे जेकी थेरेसीमिया ॿारनि खे थींदी आहे उन लाइ कयो आहे, छोकी मां सिंधियुनि में इलाही ॿारनि खे थेरेसीमिया जी प्रॉब्लम थींदी आहे। तो असांखे सभिनि खे या जेके भी इन थी सघनि रक्तदान करणु खपे। जेके ॿार आहिनि या जेकी को मजबूर आहे या जेकी ब्लड जी ज़रूरत आहे उन्हनि जे असांजो ब्लड ई कमु अची सघनि, असांजी मानव रूप में सेवा करे सघूं। बस असांजो यही उद्देश्य है। तो इन विच में इन मंडल की महासचिव श्रीमती कोमल नाथानी जी आहिनि। तव्हां ॿुधायो अॼु जे कार्यक्रम के संदर्भ में। रक्तदान शिविर जो आयोजन लगभग तो अड़े जगह थींदो रहंदो आहे संस्थाओं के द्वारा, लेकिन असांजी लीलाशाह जयंती ते भी सिंधी समाज द्वारा थींदो है। लेकिन असां सोचियोसीं कि इनके 2 दफ़ा असां करूं, 6 महीने में थी वञे तो जीअं कि अञा माण्हू हिन सां लाभ वठी सघनि। लाड़ीवाड़ा सिंधी महिला मंडल की अध्यक्ष श्रीमती भारती केवलानी जी, तव्हां ॿुधायो अॼु जे कार्यक्रम के बारे में। सिंधी लाड़ीवाड़ा मंडल द्वारा रक्तदान जो आयोजन किया है, इन लाइ असांखे इलाही ख़ुशी है। बोल स्वामी लीलाशाह महाराज की जय। लालया झाटी जो झूले। लाड़ीवाड़ा सिंधी महिला मंडल द्वारा अॼु मथुरा में रक्तदान शिविर आयोजित किया वियो आहे ऐं मथुरा जा लाड़ीवाड़ा सिंधी पंचायत जा अध्यक्ष श्री जीवतराम चंदानी जी। तव्हां ई ॿुधायो अॼु जे शिविर के बारे में। असांजे लाड़ीवाड़ा सिंधी महिला मंडल द्वारा जेको रक्तदान शिविर कयो वियो आहे हिन में घणेई माण्हू अची रक्त ॾिनो आहे ऐं इलाही सुठी ॻाल्हि आहे। महिला मंडल खां आकांक्षा रखंदा आहियूं अॻियां बि अहिड़ा बढ़िया प्रोग्राम कंदा रहंदा ऐं
अॼु प्रोग्राम लाइ उन्हनि खे बधाई। मैं पलक लखवानी आज मां रक्तदान करियो आहे और मां अॻियां बि कई बार रक्तदान करे चुकी आहियां और मूंखे ही रक्तदान करण में ॾाढी ख़ुशी मिलंदी आहे। हीअ असांजे सिंधी संतनि जी सीख रही आहे जो असांखे ही शुभ कार्य करण जो अवसर मिलियो आहे। लाड़ी लोहाणा सिंधी महिला मंडल मथुरा जे द्वारा अॼु रक्तदान शिविर आयोजित कयो वियो आहे ऐं हिन रक्तदान शिविर में हिकु जोड़ो अहिड़ो आहे जे ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि अॼु जेको आहे रक्तदान कयो आहे त हिन खां ॻाल्हायूं था ऐं ॿुधूं था कि हिन जे मन में कहिड़ी भावना हुई कि ॿिन्हिनि अॼु जेको आहे रक्तदान कयो आहे। त तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो, तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो ललित नाथानी आहे ऐं पहिरीं बि टे चारि बार रक्तदान करे चुके आहियां। अच्छा, ऐं तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो विनीता नाथानी आहे पर मूं पहिरीं बार डोनेट कयो आहे ब्लड। ॾाढी ख़ुशी थी आहे डोनेट करे। विनीता नाथानी और ललित नाथानी ॿई हिननि अॼु रक्तदान कयो आहे ऐं हिननि खे घणी ख़ुशी थी आहे रक्तदान करे। त हिननि लाड़ी लोहाणा सिंधी महिला मंडल जे हिन शिविर में जेको रक्तदान शिविर में घणी महिलाऊं ऐं पुरुषनि रक्तदान कयो आहे पर हिकु जोड़े बि रक्तदान कयो आहे त हिन सां सभिनी खे सीख वठणी घुरिजे। बोल स्वामी लीलाशाह महाराज की जय। लालया झांपी जो झूले। इन प्रकार से स्वामी लीलाशाह जी महाराज जी शिक्षाओं का प्रेरित थी करे हिते अॼु मथुरा में लाड़ी लोहाणा सिंधी महिला मंडल द्वारा हिते रक्तदान शिविर आयोजित कयो वियो जंहिंमें कुल रक्तदान करण वारनि जी संख्या 15 हुई ऐं 15 यूनिट रक्तदान कयो वियो। त अहिड़ी ख़बरुनि लाइ तव्हां जुड़ल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर सोनी इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज।